मुराद अली शाह डायरेक्टर फूड सिंध अथॉरिटी तरफा थरपारकर ज़िले जे तालके छाछरे जे फूड सुपरवाइज़र खेताराम खेत राठौड़ चेल्हार ते गोदाम मां 2132 बोरियूं कणक खुर्द-बुर्द करण जी इल्ज़ाम साबित थियण करे नोटिफिकेशन जारी करे नौकरी मां बरतरफ़ करे छडि॒यो। नोटिफिकेशन में ॼाणायो वियो आहे त खेताराम उर्फ खेत राठौड़ खे शोकाज़ नोटिस ॾिना विया पर को जवाब न ॾेई सघियो ऐं कुझु अरसे खां पोइ ऑफिस में पेश थियो जिते उहो इल्ज़ाम खेताराम तरफ़ां क़बूल कया विया जंहिं बाद नौकरी मां बरतरफ़ कयो वियो आहे। खेताराम उर्फ खेत राठौड़ खे ते कणक चोरी करण वारे रक़म पिण वापस करण जो ॼाणायो वियो आहे जंहिं में चयो वियो आहे त कणक जी रक़म किस्तनि ज़रिए सरकार खे वापस ॾिनी वञे। फूड सुपरवाइज़र खेताराम उर्फ खेत राठौड़ तरफ़ां इल्ज़ाम क़बूल करण ते बरतरफ़ कयो वियो आहे। अहिड़ो नोटिफिकेशन पिण 11 अप्रैल 2022 ते जारी कयो वियो आहे।